जीवन जी जखन थियणो आहे हर माण्हू रखन थियणो आहे जीवन जी जखन थियणो आहे ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हू अॻु खां अॻिरो वधंदो सैयद जलाल महमूद शाह साहिब खे अचण जी गुज़ारिश शाह मोहम्मद शाह गुलाम शाह साहब मेहरी साहब मीरमाला खान रवायती सियासत में यकीन नथा करियूं असीं सिंध जे वॾेरनि ऐं जागीरदार खे क़बूल नथा करियूं असीं चऊं था त हीअ असांजी क़ौमी जमहूरी पार्टी आहे हिन में सभु तबका हिन में शामिल आहिनि असांजे क़ौमी मक़सदनि जे रवायती सियासत असीं रवायती सियासत असीं सिंध जे शानदार सिंध जी 5000 साला शानदार रवायतुनि जा अमीर आहियूं मेहमान नवाज़ीअ जा अमीर आहियूं सिंध जी 5000 साल तारीख़ ऐं रवायत जी मेहमान नवाज़ी जा अमीर आहियूं असां हिन ॻाल्हि जा बि अमीर आहियूं त असांजे दर ते को लंघे ईंदो आहे त असीं खून बि बख़्शे छॾींदा आहियूं असीं हुननि रवायतुनि जा अमीर आहियूं असीं रवायती सियासतदान आहियूं असां वटि नियाणियूं खणी ईंदियूं आहिनि त चवंदा आहिनि त बाबा 7 क़ुर आहिनि बाबा हिननि खे सभु कुझु बख़्शा इन्हनि असीं रवायतुनि जा अमीर आहियूं असीं असांजो ॾोह असांजी ग़लती आहे त असीं पंहिंजे वतन सां प्यार कयूं असीं पंहिंजे वतन सां मोहबत करियूं था असां पंहिंजे ॿोली सां प्यार करियूं था असां पंहिंजे क़ौमी वजूद सां प्यार करियूं था असीं पंहिंजे क़ौम सां प्यार करियूं था ऐं हिन क़ौम जे तारीख़ी वतन सिंध सां प्यार करियूं था असांजो नज़रियो मिठाईअ जो नज़रियो आहे त साईं मुसदाइम कहीं मुक़द्दस नाम पे एक लूटमार का निजाम बनाया हुआ है जिसकी वजह से ये पाकिस्तान की अवाम गरीब से गरीब पर होते जा रही है जहाँ पे गरीब को खाने के लिए रोटी मैसर नहीं जहाँ गरीब को सरकारी अस्पतालों में इलाज मुआवजे की सहूलतें मैसर नहीं जहाँ गरीब के बच्चों को सरकारी स्कूलों में और लोग हेपेटाइटिस बी और सी में रोज मर रहे हैं सिसक के मर रहे हैं नारे सैयद नारे जिए सैयद जिए नारे सैयद नारे जिए सैयद जिए नारे गुर्बत को एक काली बना दिया गया है जहाँ गुर्बत को एक गाली के तौर पे इस्तेमाल किया जा रहा है